रमज़ानुल मुबारक जे भलारे महीने दौरान मुक़रर कयल क़ीमतुनि खां वधीक अघ वठण, माप तौर में घटिताई करण, ज़ख़ीरो कंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मथनि वॾा ॾंड लॻाइण, मुनासिब सिक्योरिटी इंतज़ाम करण ऐं अवामी शिकायतुनि लाइ डीसी ऑफिस में शिकायती सेल क़ाइम करण समेत रमज़ानुल मुबारक जे एहतराम खे हर क़ीमत ते यकीनी बणाइण जा इहे फ़ैसिला अॼु डिप्टी कमिश्नर थरपारकर अब्दुल हलीम जागीरानी जी हिदायतुनि ते एडिशनल डिप्टी कमिश्नर वन थरपारकर रियाज़ अहमद शेख जी सदारत में प्राइस कंट्रोल कमेटी जे दरबार हॉल मिठी में थियल हिक गॾिजाणी में कया विया। गॾिजाणीअ में ॻाल्हाईंदे एडीसी थरपारकर चयो त कंहिं बि वापारी खे हथरादू महांगाई करे अवाम खे लुटण जी इजाज़त न ॾिनी वेंदी ऐं मुनाफ़ेखोरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। जंहिं लाइ हर ज़िले में रोज़ानो जी बुनियाद ते रोज़मर्रा जी शयुनि जा अघ चकास कया वञनि ऐं मार्केटनि में छापा हणी ज़ख़ीरो कंदड़, हथरादू खोट पैदा कंदड़ या रोज़मर्रा जी शयुनि जी स्मगलिंग कंदड़ वापारियुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। गॾिजाणी में एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 थरपारकर मोहम्मद उस्मान कासकेली, असिस्टेंट कमिश्नर्स ब्यूरो ऑफ सप्लाई, ज़राअत खाते जे अमलदारनि समेत वापारी तंज़ीमुनि जे नुमाइंदनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची